नाज़रीन, नवाखे मलीर में खबर दी न्यू सब्जी मंडी वेझो गोदाम ते पुलिस चढ़ाई कई है। पुलिस मथा फायरिंग कई वही है। एएसआई समेत 3 पुलिस एहलकार जख्मी थी पिया आहिनि। अवांखे अपडेट की न्यू सब्जी मंडी वेझो गोदाम ते पुलिस चढ़ाई कई है। पुलिस मथा फायरिंग कई वही है। इन हवाले से अधिक तफसीलन लाइ असां सां लाइन ते मौजूद है मलीर मां केटी न्यूज़ जो रिपोर्टर वहीद मुराद सियाल। जी वही तफसील ॾिजो। ही न्यू सब्जी मंडी के भरसा हिंगोरा गोठ है, जिते कुछ डी अग में कोई वाक्यो पेश आयो। रेवेन्यू एंटी इंक्रोचमेंट सेल ए पुलिस चढ़ाई कई हुई, जैसा पुलिस मशरल माण्हुनि में शिकताण पैदा थी, फायरिंग थी हुई, तशद्दुद जा वाक़िया पेश आया हुआ। तमाम वॾी शिकताण खां पोइ साइड सुपर हाईवे थाने ते कुछ माण्हुनि के खिलाफ दहशतगर्दी एक्ट केस दाख़िल कया विया हुआ। अज उन्होंने जवाबदारनि जी गिरफ़्तारी जे लाइ पुलिस जेको आहे उते वरी हिकु दफ़ो ॿीहर चढ़ाई कई आहे, जंहिंखां पोइ शिकताण थी आहे। ऐं जॾहिं असांजे डीएसपी सां ॻाल्हि ॿोल थी त केटी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे डीएसपी जो चवणु आहे त असीं जीअं उते पहुतासीं, पुलिस पार्टी उते पहुती त हिकु सिक्योरिटी गार्ड ऐं उते जेके मुश्तरम माण्हू आहे उन्हनि पुलिस पार्टी ते फायरिंग कई आहे, जंहिंमें हिकु एएसआई समेत जेको आहे सभु पुलिस जा एहलकार ज़ख्मी थिया आहिनि, जिन्हनि खे फौरी तौर ते एम्बुलेंस जे ज़रिए अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। डीएसपी जो चवणु आहे त हिते केटीअ जो हिकिड़ो नालो आहे, जंहिं ते कुझु माण्हुनि जेको आहे सो कब्ज़ो कयो आहे ऐं ॻोठ सां का बि छेड़छाड़ न पई कई वञे। ॻोठाणनि सां असांजो को वास्तो न आहे, पर लैंड माफिया खिलाफ़ जेका कार्रवाई कई रेवेन्यू एंटी इंक्रोचमेंट सेल, पुलिस उन्हनि सां मदद तौर वई हुई, जंहिंखां पोइ पुलिस पार्टी ते हमलो थियो, फायरिंग थी ऐं तशद्दुद जेको वाक़ियो थियो। अॼु उन्हनि जवाबदारनि जी जेके केसनि में घुरबल माण्हू आहिनि उन्हनि जी जवाबदारनि जी जेको आहे सो गिरफ़्तारी लाइ जीअं पुलिस पहुती हेॾो वॾो वाक़ियो पेश आयो आहे। हिन वक़्तु असां तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त असीं बि उते पहुता आहियूं ऐं पुलिस जी वधीक नफ़री जेको आहे सो घुराई पई वञे ऐं डीएसपी जो वधीक चवणु आहे त हिते ऑपरेशन करे उन पुलिस जवाननि खे जिन्हनि ज़ख्मी कयो आहे उन्हनि समूरनि जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वेंदो। असां तव्हांखे वधीक ॿुधाईंदा हलूं त सिक्योरिटी गार्ड समेत 8 खां 10 जेको आहे हिते हिन वक़्तु गिरफ़्तारियूं बि कयूं वयूं आहिनि, जिन खे साइड सुपर हाईवे थाने मुंतकिल कयो वियो आहे। इलाइक़े वासी जेको आहे हिते गॾु थी विया आहिनि ऐं शिकताण वारो माहौल आहे। जी वॾी महिरबानी अपडेट करण लाइ वहीद मुराद सियाल।